अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिहि इज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ अंजाकुम मिन आलि फ़िरऔन यसूमूनकुम सूअल अज़ाब वयुज़ब्बिहून अब्नाअकुम वयस्तहयून निसाअकुम वफ़ी ज़ालिकुम बलाउम मिर रब्बिकुम अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो, बुज़ुर्गो ऐं भाइरो, अॼु ॿियों आचर ज़ुल्क़ाद 1437 हिजरी शरीफ जो हुस्न इत्तफ़ाक़ इहो आहे जो अॼु असांजे प्यारे वतन पाकिस्तान जे आज़ादी जो ॾींहुं 14 अगस्त अॼोको ई ॾींहुं। इन तरह सां अल्लाह ताला ॿिनि ख़ुशियुनि खे असांजे लाइ हिकिड़े ई ॾींहं में गॾु कयो आहे। हिकु हिन भलारी क़ुरानी सालिहीन जी महफ़िल जी हाज़िरी जी ख़ुशी ऐं ॿी पंहिंजे वतन जे आज़ादी जी ख़ुशी। अॼोके ॾींहुं पाकिस्तान खे ठहे 69 साल मुकम्मिल थिया आहिनि। 14 अगस्त 1947 में पाकिस्तान आज़ाद थियो ऐं अॼु 14 अगस्त 2016 घणा साल थी विया? 69 साल। अल्लाह जी अज़ीम नेमत आहे आज़ादी। जॾहिं पाकिस्तान, हिंदुस्तान, बांग्लादेश ये बर्रे सगीर सरबो हुयो, इन में कसरत हिंदुन ऐं काफरन जी हुई। उहे मुसलमानन के अज़ियतूं ॾींदा हुआ, पंहिंजे इबादत में आज़ादी न हुई। मुसलमानन के पंहिंजे अकायद मुताबिक आज़ादी सां वक्त गुजारण जी उन्हनि जे लाइ सहूलत न हुई। पोइ अल्लाह रहमत करे असांजे अकाबिरीन अहले सुन्नत के, मशाइख अहले सुन्नत के जन पाकिस्तान जी तहरीक हलाई ऐं उन जे नतीजे में कायदे आज़म मोहम्मद अली जनाह, अल्लाह जूं लख रहमतूं हुजन उन जे मज़ार जे मथां, बाबाए कौम अगवान बणियो ऐं उन जे पुश्त ते असांजा अकाबिरीन अहले सुन्नत
जा आलिम ऐं मशाइख हुया जन जे ॾढ ते कायदे आज़म पाकिस्तान वठी हासिल कयो। ही आज़ाद खितो, ही आज़ाद ममलिकत इस्लाम जे नाले ते जुड़ी, पाकिस्तान इस्लाम जे नाले ते ठहियो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह ब क़ौमी नज़रियो पेश कयो त हिंदू जुदा क़ौम आ, उन्हनि जो नज़रियो जुदा है, उन्हनि जा अक़ीदा जुदा आहिनि। असां मुसलमान जुदा क़ौम आहियूं, असांजो अक़ीदो भी जुदा, असांजो क़िबलो ऐं काबो भी जुदा आहे। दोस्तन मोहतरम, अज भी जेकी मुसलमान हिंदुस्तान में रहन था, खुसूसन गुजरात के अंदर, उन्हनि जे न्याणियुनि जी असमत दरी कई वई। अबे जे साम्हूं उन जे न्याणियुनि जूं लॼूं लुटियूं वियूं, बाबरी मस्जिद के शहीद कयो वियो। या जीअं कश्मीर में हींअर ज़ालिम ऐं जाबिर काफर फौज मुसलमाननि के मारे रही आहे बेगुनाह, उन्हनि जे अखियुनि में तेज़ाब विझी उन्हनि खे नाबीना बणायो थो वञे पियो। अल्लाह जा लख शुक्र जंहिं असांखे आज़ाद मुल्क पाकिस्तान अता फरमायो। इहा आज़ादी अल्लाह जी नेमत आहे। चओ अल्लाह जी। कुरान मजीद में आज़ादी के अल्लाह ताला पंहिंजी नेमत करार ॾिनो आहे। कुरान मजीद में केतिरुनि जायुनि ते कौम मूसा जो ज़िक्र आहे। हजरत मूसा अलैहिस्सलाम जी कौम बनी इसराइल फिरौन जे तसल्लुत में हुई, आले फिरौन जे तसर्रुफ में हुई। पो उहे फिरौन वारा छा कंदा हा, जो हजरत मूसा जी कौम बनी इसराइल जे पुटनि खे मारे क़त्ल करे छॾींदा हा ऐं न्याणियुनि खे जेरो छॾींदा हुया। हिन जे लाइ त उन्हनि में मर्द घटि थी वञनि, औरतूं घणियूं थी वञनि ऐं बेहयाई फैलजे। औरतूं जो घणियूं थींदियूं, मर्द उन्हनि जो संभालदार न हूंदो त इहा न्याणियुनि जी क़ौम काॾे वेंदी। उन्हनि खे तरह तरह जूं अज़ियतूं ॾींदा हुया। पोइ अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा कलीमुल्लाह के मबूस फरमायो, जंहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम जे आज़ादी जे लाइ फिरौन सां टक्कर खाधो। मुड़े ध्यान कयो, क़ाबिल तवज्जो ॻाल्हि आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम जी आज़ादी जे लाइ, पंहिंजी कौम खे फिरौन जे चुंगल मां कढण जे लाइ आज़ादी जो नारो हयो। मुंहिंजी कौम खे आज़ादी खपे। पोइ उन्हनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तरह तरह सां तकलीफ़ूं ॾिनियूं, उनजी कौम खे अज़ियतूं ॾिनियूं, पर बिल आख़िर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू हजरत मूसा जी तहरीक आज़ादी के कामयाबी ॾिनी ऐं कौम बनी इसराइल फिरौन जे चुंगल मां आज़ाद थी ऐं अल्लाह तबारक व तआला उनखे आज़ाद सल्तनत ऐं आज़ाद ममलिकत अता फरमाई। कुरान मजीद में वो वाक़ियो हिन लफ्ज़न में रब्बुल आलमीन जल्ल शानु बयान फरमायो आ, व इज़ क़ाल मूसा लिक़ौमिही, ऐं याद कर ए नबी, ए मुंहिंजा महबूब याद कर। इज़ क़ाल मूसा लिक़ौमिही, जॾहिं मूसा कलीमुल्लाह पंहिंजी कौम खे फरमायो। जॾहिं कौम आज़ाद थी वई, फिरौन जे तसल्लुत खां आज़ाद थी वई, उन खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे मुखातिब थी फरमाइण लॻो, उज़्कुरू नेमतल्लाहि अलैकुम, ए मुंहिंजी कौम वारो, तव्हां पंहिंजे मथां अल्लाह जी नेमत खे यादि कयो। अल्लाह जी नेमत खे, अल्लाह जी नेमत खे,
अल्लाह जी नेमत के तव्हां बि चओ अल्लाह जी नेमत के याद कयो। या नेमत केड़ी हुई? केड़ी नेमत हुई जेका अल्लाह ताला जो नबी तो फरमाए तो उन्हें नेमत के याद कयो? केड़ी नेमत हुई? कुरान का पूछो। रब फरमाए तो इज़ अंजाकुम मिन आल फिरऔन, नेमत उहा हुई जॾहिं अल्लाह तव्हां खे आले फिरऔन खां नजात अता फरमाई। अंजाकुम जे ज़िल्लत में रुसवाई में बनी इसराइल तव्हां मुब्तला हुयो, अंजाकुम उन मां तव्हां खे निजात ॾिनई ऐं आज़ादी अता फरमायई। उहा कहिड़ी ज़िल्लत हुई? रब फरमाए थो यसूमूनकुम सूअल अज़ाब, तव्हां खे निहायत बुरो अज़ाब ॾींदा हुआ, बुरी सज़ा ॾींदा हुया। आले फिरौन वारा, फिरौन ऐं उन जी ज़ुर्रियत ऐं फिरौन ऐं उन जा कारिंदा तव्हां बनी इसराइलन खे वॾी सख़्त अज़ियतनाक अज़ाब ॾींदा हुया। उहो कहिड़ो हो? वयुज़ब्बिहून अब्नाअकुम, तव्हांजे पुटनि खे कुही छॾींदा हुया। वयस्तहयून निसाअकुम, तव्हांजे ज़ालुनि खे छॾे ॾींदा हुया। पुटनि खे मर्दनि खे कुही छॾनि, औरतुनि खे छॾे ॾियनि, तां त मर्द घटिजी वञनि, औरतूं घणियूं थी वञनि, फितनो फैलजे, फहाशी फैलजे, बेहयाई फैलजे, ऐं इन तरह सां उन्हनि खे ज़हनी अज़ियतूं ॾींदा हुया आले फिरऔन वारा। पर अल्लाह तव्हां ते नेमत कई जो उन्हनि ज़ालिमनि खां रब तव्हां खे आज़ादी अता फरमाए। वफ़ी ज़ालिकुम बराउम मिन रब्बिकुम अज़ीम, ऐं इन ई ॻाल्हि जे अंदरि अल्लाह जे तरफ़ां तव्हांजे लाइ वॾी आज़माइश हुई, वॾो इम्तिहान हुयो। पुट क़ुरान मजीद जो इहो वाक़ियो बिल्कुलु असांजे बरे सगीर जे वाक़िए आज़ादी सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। हुते आले फिरौन हुया जेके मूसा अलैहिस्सलाम जी कौम खे ईज़ाईंदा हुया, उन्हनि जे न्याणियुनि जी असमत दरी कंदा हुया, उन्हनि खे सूअल अज़ाब बुरो अज़ाब ॾींदा हुया। ऐं हिते वरी बरे सगीर जे अंदरि आले हनूद हुया, हिंदू हुया, काफ़र हुया, जेके मुसलमाननि खे ईज़ाईंदा हुया, अज़ियतूं ॾींदा हुया, एतिरियूं अज़ियतूं ॾींदा हुया जो तारीख़ जा किताब भरिया पिया आहिनि। एसी ताईं पंहिंजे हियांव ते हथ रखो त मां ॻाल्हि कयां, पंहिंजे दिल खे थामियो त मां ॻाल्हि कयां। जेॾी महिल आज़ादी जी तहरीक कामयाब थी ऐं मुसलमाननि लॾ पलाण शुरू कई, हिंदुस्तान में जा मुसलमान पाकिस्तान ॾे आया त लखे न्याणियुनि जी लॼूं लुटियूं वियूं, 3 लख माण्हू क़त्ल कया विया, ऐं मुंहिंजा दोस्तो रेल गाॾियूं भरिजी हलियूं पिए त काफ़र हिंदू रेल गाॾियुनि में चढ़ी आया ऐं पूरियूं भरियल जो भरियल रेल गाॾियूं मुसलमाननि जूं उन्हनि खे कुहंदा विया, क़त्ल कंदा विया, न्याणियूं खणंदा विया, मर्द कुहंदा विया, न्याणियूं खणंदा विया, तां उहे रेलुनि जूं बोगियूं सॼियूं रत में वेहिजी हलियूं, रत में रेटियूं थी वियूं हलियूं। एॾियूं काफ़रनि अज़ियतूं मुसलमाननि खे ॾिनियूं। पोइ अल्लाह फरमाए थो त जॾहिं तव्हां खे आज़ादी मिले त उन नेमत जो शुक्र अदा कंदा कयो जो रब तव्हां खे आज़ाद कयो। अहिड़े जाबिर ज़ालिम काफ़रनि खां रब्बुल आलमीन जल्ल शानु असां खे आज़ाद कयो। ॿी जाइ ते क़ुरान मजीद में रब्बुल आलमीन फरमायो वइज़ नज्जैनाकुम मिन आलि फिरऔन यसूमूनकुम सूअल अज़ाब युज़ब्बिहून अब्नाअकुम वयस्तहयून निसाअकुम वफ़ी ज़ालिकुम बलाउम मिन रब्बिकुम अज़ीम। सूरह बकरा जी आयत नंबर 49 में इहो ई अल्लाह ताला कॉन्सेप्ट ॿुधायो आहे त हे बनी इसराइलो तव्हां खे फिरौन वारा अज़ियतूं ॾींदा हुआ, अज़ाब ॾींदा हुआ, ईज़ा पहुचाईंदा हुआ, तव्हांजे न्याणियुनि खे कुही छॾींदा हुआ, तव्हांजे मर्दनि खे जेरो छॾींदा हुआ, तव्हांजे मर्दनि खे कुही छॾींदा हुआ, न्याणियुनि खे अज़ियतुनि जे लाइ ज़िंदह छॾींदा हुया। पर इन ज़िल्लत वारी ज़िंदगी खां आज़ादी वारी ज़िंदगी रब तव्हां खे अता फरमाई। बरे सगीर जो हिकु मुसलमान हीरो टीपू सुल्तान वो फरमाइंदो हो
त गिदड़ जी 100 साल जी जिंदगी का शींह जी हिकड़े ॾींहं जी जिंदगी वधी। आजादी जो हिकड़ो ॾींहुं 100 सालन जे ज़िल्लत वारी गुलामी वारी जिंदगी खां, गुलामी वारी जिंदगी 100 सालन खां हिकड़ो ॾींहुं बि आजादी जो भलो। अॼु 14 अगस्त जो ॾींहुं उन नेमत जे शुक्राने जो ॾिहाड़ो आहे, उन इनाम इकराम इलाही जो, एहसान अज़ीम जे याद करण जो ॾिहाड़ो आहे। कुरान फरमाए थो त उज़कुरू नेमत अल्लाह अलैकुम, इन नेमत आजादी के याद कयो जेका रब तव्हां ते नेमत फरमाई। अॼु पाकिस्तान में आजाद आहियूं। असांजी पाक फौज खे अल्लाह से जल्ल शानू हिम्मत ॾे, उन्हनि नौजवाननि जो मोराल बुलंद रखे जेकी सरहदुनि जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। असां आज़ादी सां निमाज़ पढ़ूं, असांजी मर्ज़ी, रोज़ा रखूं, तहजुद पढ़ूं, जलसा कयूं, वाइज़ कयूं, तकरीरूं कयूं, को रोकण टोकण वारो न। हाँ, जेकी हींअर बि कुफारनि जे मुल्क में रहनि था, उन्हनि खे बांग चवण जी मोकल नाहे। बांग नथा चई सघनि, लाउड में बांग नथी चई सघिजे। अॼु ताईं बि अहिड़ा मुल्क आहिनि। हिकिड़ी मस्जिद आहे, कुझु ॾींहं थींदा मूं नेट में ॾिठो, मुल्क जो नालो मूंखे विसरी वियो आहे, छा यादि हुजे त ॿुधाइजांइ। कंहिं मुल्क में मस्जिद खे काफ़रनि तालो हणी छॾियो, बंदि करे छॾियो, निमाज़ुनि खे दाख़िल थियण जी इजाज़त न आहे, मस्जिद सील थी वई। पर उन में मूवी ॾेखारी अथनि, मस्जिद खे ताला लॻा पिया आहिनि, मस्जिद बंदि आहे। पर जेॾी महिल निमाज़ जो टाइम थो थिए त पाणे लाउड वॼी था वञनि ऐं पाणे अज़ान जो आवाज़ शुरू थी थो वञे। हज़ारे काफ़र गॾु थिया आहिनि उनखे ॾिसण जे लाइ। मस्जिद सील आहे, माण्हू अंदरि मौजूद न आहे, को ॻाल्हाइण वारो, निमाज़ पढ़ण वारे खे अंदरि वञण जी मोकल न आहे। मस्जिद खे ताला लॻा पिया आहिनि, पर जेॾी महिल बांग जो टाइम थो थिए त लाउड वॼनि था, अज़ान जो आवाज़ अची रहियो। इस्लाम हक्का, मुसलमानी हक्का, दीन बरहक्का। चओ इस्लाम हक जो दीन आ। हक खे जेको रोकींदो उहो पाण नेस्तो नाबूद थी वेंदो ऐं हक वारनि खे अल्लाह आला ऐं बाला रखंदो। अॼु बि हिन आज़ाद मुल्क पाकिस्तान जा घणाई दुश्मन आहिनि। हे पाकिस्तान असांजो काफ़रनि, यहूदियुनि, नसारनि जे लाइ ईअं आहे जीअं अख में ॻाढ़ो मिर्च। पर इंशाअल्लाह ये मिर्च विझंदासूं पिया, ये मिर्च विझंदासूं। चवनि था त पाकिस्तान 1920 खां पोइ पाकिस्तान जो नक्शे ते नालो न हूंदो, पाकिस्तान मेटिजी वेंदो। इंशाअल्लाह जेके पाकिस्तान खे मेटाइण जा नापाक मंसूबा रखनि था उहे खुद मेटिजी वेंदा। पाकिस्तान क़यामत ताईं कामिल हूंदो आहे। छो त पाकिस्तान निंधण को नाहे, पाकिस्तान निंधण को नाहे, पाकिस्तान ते मदीने वारे साईं जी नज़र आहे। जॾहिं 65 जी जंग लॻी हुई न, हिंदुस्तानियुनि ऐलान कयो त असां सुबुह जी चांहि वञी लाहौर जे किले में पीअंदासीं ऐं हिंदुनि जो झंडो, इंडिया वारो झंडो लाल किले जे मथां, लाहौर जे किले जे मथां असां पंहिंजो झंडो चाढ़ींदासीं। 400 टैंकुनि जो जथो वठी हीअं निकिता हमले करण जे लाइ। होॾो काफ़र निकिता आहिनि। उहा ई राति आहे त हज़रत किबला साईं कुरैशी रहमतुल्लाह अलैह, असांजो ॾाढा मुर्शिद हज़रत पीर फज़ल अली शाह कुरैशी जो ख़लीफ़ो हज़रत मौलाना अब्दुल गफूर मदनी रहमतुल्लाह अलैह जेके मदीने में रहंदा हुआ, उहा ई राति हेॾो हिंदुनि जो जथो हलियो आहे पाकिस्तान ते हमले जे लाइ। उन राति ख़्वाब में ॾिसे थो त मदीने वारा साईं बुराक ते सुवार आहिनि, तकड़ा तकड़ा वञनि पिया, हुजूर तकड़ा तकड़ा वञनि पिया ऐं मौला अली शेरे खुदा बि गॾु हुजेनि त हज़रत मौलाना अब्दुल गफूर चयो त मां अॻियो आयुसि,
अर्ज कयुम या रसूल अल्लाह काफी ॾींहं थी विया आहिनि ज़ियारत न थी आहे दीदार न थियो आहे मुंहिंजा महबूब अॼु काॾे तकड़ा था वञो साईं फरमाइनि था अब्दुल गफूर मुंहिंजो रस्तो न रोक मुंहिंजे पाकिस्तान ते हिंदू हमलो था कनि मुझे पाकिस्तान थे अॼु हिंदू हमलो था कनि मां उन्हनि जी मदद जे लाइ वठी रहियो आहियां कुर्बान या रसूल अल्लाह तुंहिंजे शफ़क़तुनि तां पाकिस्तानी घर आहियूं कंदल आहियूं गुनहगार आहियूं त बि तुंहिंजा आहियूं या रसूल अल्लाह पाकिस्तान जी तोखे पारत मुंहिंजा सुहिणा नबी सरदार पाकिस्तान जी तोखे पारत तुंहिंजे गुलामनि सां जंग जोटी तुंहिंजे गुलामनि सां जंग जोटी अॼु आ वाञाणीअ जे ॿार पाकिस्तान जी तोखे पारत मुंहिंजा सुहिणा नबी सरदार पाकिस्तान जी तोखे पारत ओ तुंहिंजे गुलामनि सां जंग जोटी तुंहिंजे गुलामनि सां जंग जोटी अॼु आ वाञाणीअ जे ॿार पाकिस्तान जी तोखे पारत एटम इग्नी ठाहियूं त छा थियो हे अमरीका वटि दायूं त छा थियो एटम ठाहियो अथनि इग्नी मिसाइल ठाहियो अथनि छा थी पियो जे अमरीका मदद कनि त छा थी पियो भली इंडिया तुंहिंजी अमरीका मदद करे असांजो मदीने वारो साईं मददगार आहे गऊं जे पेशाब पीअण वारा गऊं जे छेणे खाइण वारा तूं मुस्तफा जे गुलामनि ऐं शेरनि सां मुक़ाबलो कंदे जेॾी महिल शेर उथिया ऐं नारे तकबीर बुलंद थियो ला इलाहा इल्लल्लाह जी सदा बुलंद थी त तुंहिंजी धोती बि कोई कोन धोंदी धोती धोइण जे लाइ बि तोखे को धोबी न मिलंदो ही मुस्तफा जा शेर आहिनि पाकिस्तान जी पुठ ते पाकिस्तान जी मदद में मुंहिंजो मदीने वारो साईं एटम इग्नी ठाहियूं त छा थियो अमरीका वटि दायूं त छा थियो ओ तुंहिंजी मदद जे हूंदी असां सां ओ तुंहिंजी मदद जे हूंदी असां सां कसम खुदा जो बेड़ा पार कसम खुदा जो चओ कसम खुदा जो कसम खुदा जो बेड़ा पार कसम खुदा जो पाकिस्तान जी तोखे पारत मुंहिंजा सुहिणा नबी सरदार पाकिस्तान जी तोखे पारत एटम इग्नी ठाहियूं त छा थियो अमरीका वटि दायूं त छा थियो तुंहिंजी मदद जे आहे असां सां या रसूल अल्लाह तुंहिंजी मदद जे कसम खुदा जो बेड़ाई पार कसम पाकिस्तान जी तोखे पारत हाय 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 सुभान अल्लाह पाकिस्तान माना पाक आस्तान पाक जाए जी चो पाक आस्तान ऐं मदीना तैयबा मदीना तैयबा मदीना रहण जी जाए आस्तान मदीना लफ्जी माना है आस्तान
तय्यबा जी माना है पाक। जेकॾहिं मदीना तय्यबा जो उर्दू में या सिंधी में तर्जुमो कजे, मदीना तय्यबा माना पाकिस्तान। अञा विहां न ठारियो। पाकिस्तान जी माना है मदीना तय्यबा, मदीना तय्यबा जी माना है पाकिस्तान। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जो रोज़ो पाक गुंबद खदरा अल्लाह सभिनी के ॾेखारींदो। तस्वीर कट गुंबद खदरा जी। गुंबद खदरा सोने नबी जो सोनो रोज़ो। रंग घणा अथसि जी? हेठो रंग जेको आहे अछो ऐं मथो रंग साओ ऐं मथों चोटी ते चंड। ऐं पाकिस्तान जे झंडे जा रंग बि हिकिड़ो अछो रंग ऐं ॿियो साओ रंग। इहे ॿई रंग जेकी महबूब जे गुंबद खदरा जा आहिनि से असांजे सोने हबीब जे रोज़े अतहर जा आहिनि। सोने हबीब जे रोज़े अतहर जा रंग हेठों अछो आ, मथों साओ आ, मथों चंड आ। ऐं पाकिस्तान जे झंडे जे अंदर बि हेठों अछो आ, मथों साओ आ ऐं साए में चंड आ। सुभान अल्लाह। अॼु मुंहिंजो पटको पाकिस्तान जो झंडो आ। अछो तोरो आ, साओ घणो आ। पाकिस्तान जे झंडे जो अॼु लिबास मूंखे बि नसीब थियो आहे। असांखे पंहिंजे वतन सां मोहब्बत आहे। हुब्बुल वतन मिनल ईमान। वतन जी मोहब्बत ईमान जो जुज़ आहे। हा, साओ ऐं अछो रंग ऐं पासे में वरी डंडो। इहो इंडिया खे डंडो। समझो था? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पाकिस्तान जिंदाबाद, पाइंदाबाद। हे तव्हां ॾिसंदो त सोने हबीब जे रोज़े पाक जो रंग बि इहो ई तव्हांखे नज़र ईंदो। हा, सुभान अल्लाह। अल्लाह कंदो इहो पाकिस्तान वसंदो रहंदो क़यामत ताईं। ऐं मूं बि दुनिया जहान जा काफ़ी मुल्क ॾिठा आहिनि, पर मुंहिंजे वतन जहिड़ो को वतन नाहे। रूहानी निस्बतूं छॾे, रूहानी निस्बतूं त असांजो मदीने जो को मट नाहे। हिजाज़ मुक़द्दस जी काइनात में ॿी का सरज़मीन बल्कि अर्श मुअल्ला खां बि मदीनो मथे आहे। समझो था? रूहानी निस्बत के छॾे बाक़ी दुनिया जा मुल्क घुमी ॾिसो, मुंहिंजे पाकिस्तान जहिड़ो ॿियो मुल्क नाहे। अमेरिका में सिज हीअं पासाइतो वेंदो आहे। 6 महीना कॾहिं सिज न ॾिसंदा आहिनि। चंडी वेही पंहिंजो झुड़ी झुड़ हूंदो आहे। जॾहिं सिज ॾिसंदा आहिनि त उन ॾींहुं मिठाई विराईंदा आहिनि। पर अलाह असांखे सिज बि ॾेखारियो आहे जी। सिज हिकिड़ा अहिड़ा मुल्क आहिनि जिन में 6 महीना ॾींहुं आहे, 6 महीना राति आहे। बल्गारिया जो मुल्क आहे, हेॾो सिज लहंदो आहे, हेॾो सिज उभरंदो आहे, राति ॾिसंदा ई कोन। हाणे इहे हिकिड़ा मुल्क आहिनि जंहिंमें 6 महीना मुसलसल ॾींहुं आहे। इहे 2 पारी कीअं पढ़ंदा, 3 पारी कीअं पढ़ंदा, सिज वेठो कीअं 6 महीना ॾींहुं। अब ॻाल्हि सम्झ में अचेव थी? ये रोज़ा कीअं रखंदा? पर पाकिस्तान खे रब 4 मौसमूं ॾिनियूं आहिनि। 4। मलाइशिया में वियासीं, रुके पिया मींहं वसनि, मींहं 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 चइजे असां त बेज़ार थी विया आहियूं, कपिड़ो पाए साह नथा कयूं, ॿाहिरि कीअं निकिरूं, रुके मींहं पिया था वसनि। पर असां वटि मींहं वक़्ता था, मौसम ते ईंदा आहिनि, वसी मुल्क आबाद करे वरी मींहं हलिया वेंदा। हा,
कन मुल्कन में रुगे सी आहिनि, माण्हू पिया ॾकंदा, ऐं कन मुल्कन में रुगे गर्मियूं आहिनि। हाणे वियुस कतर जे मुल्क में, कतर अरब मुल्क आहे कतर। खुदा जी ज़ात जो कसम आ त अहिड़ी मूंसां हालत थी, मां त तोबा कई त वरी न कतर ईंदुसि। साईं गर्मी अहिड़ी हुजे जो हीअं पघर वहनि पिया, हवा बि घुले पई, हवा घुले पर पघर वहनि पिया। मूं सफ़रनामो जंहिं मुल्क ते वेंदो आहियां सफ़रनामो लिखंदो आहियां। कतर जो सफ़रनामो मूं नालो तजवीज़ कयो, कतर मंझि करार, किताब जो नालो कतर मंझि करार। जेॾी महिल मौसम ॾिठुमि त नालो ई मटाए छॾियो, भेण हिते करार त आहे ई कोन। मुसीबत जहिड़ी गर्मी लॻी पई आहे, वरी से हवा में घिम अहिड़ी जो हीअं हथ किच 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 पिया कनि, हथ पेर बदन किच किच पियो करे। रात जो होटल में एयर कंडीशन कमरे में सुत, सुबुह जो उथां त सॼो ॼणो पाणी हारियो पियो आहे फर्श ते। अरे वाह, हे पाणी छा जो केरु धोई वियो हाले छा रात में? न, हीअ घिम है जेका रात जो आई आहे। माण्हू हली न साव करे। ॾींहं जो 10 बजे खां पोइ गवर्नमेंट जो ऑर्डर आहे त कंहिं बि कंस्ट्रक्शन कंपनी, जेकी तामीराती कम वारियूं कंपनियूं आहिनि, को बि पंहिंजे मज़दूर खे ॾींहं जो 12 खां पोइ 10 खां पोइ कमु करणो न आहे। जंहिंजी कंपनी जे माण्हू ॾींहं जो 10 खां पोइ कमु कयो त हुन ते 50,000 रियाल जुर्मानो आहे, ॾींहं जो कमु न करे सघंदा। जे करे त माण्हू मरी पवनि, एॾी सख़्तु गर्मी आहे कतर में। पर असांजो मुल्क पाकिस्तान, हारी नारी वीचारा लॻा पिया आहिनि, राति जो ॾींहं जो बराबरि 40 गर्मियुनि जो बचे थो, तॾहिं बि माण्हू कमकार सां लॻा पिया आहिनि। हा, इहे गर्मियूं बि फ़ाइदे वारियूं चिटूं थींदियूं आहिनि त कणिक जा हिन सारियुनि जा फसल पचंदा। हींअर चिट न कंहिंजी मिट, चिट आहे गर्मी आहे, पर इन ते जीअं चिट थींदी तीअं सारियूं फल कंदियूं, अन्न दाणो मज़बूत थींदो, चांवर सुठा थींदा, खाधे में लज़ीज़ थींदा, फ़ाइदो आहे न। हा, सुभान अल्लाह। कंहिं मुल्क में नहर कान्हे, पर मुंहिंजे प्यारे पाकिस्तान जे अंदरि अल्लाह ताला पंजाब में 5 नहरूं वहायूं आहिनि, पर सिंधु नदी जो पाणी माखीअ जहिड़ो। सुभान अल्लाह। सीहान ऐं जिहान, फुरात ऐं नील, मदीने वारे साईं फरमाए त 4 नहरूं जन्नत जूं नहरूं आहिनि, 4 नहरूं बेहश्त जूं नहरूं आहिनि, 4 नहरुनि जो असुल जन्नत आहे। कहिड़ियूं? हिकिड़ी नील, ॿी फुरात, टी सीहान, चौथों जिहान। सीहान जे बारे में तफ़सीर लिखनि था त सीहान मजा मुराद सिंधु नदी आहे। अञा न ठारियो आहे। सिंधु नदी जन्नत जी नदी आहे, बेहश्त जी नहर आहे। अलाह कंदो या सदाई वहंदड़ हूंदी। अलाह हिनखे धाड़ेलनि खां बचाईंदो जेके धाड़ो था हणनि काला बाग वारो। पाणी सिंध जो रोकण जी कोशिश था कनि। अलाह कंदो त सिंध सदाई आबाद हूंदी ऐं इहो सिंधु नदी वहंदी रहंदी। सिंध जा माण्हू मारवड़ा मिठो पाणी सिंधु जो पीअंदा रहंदा। सुभान अल्लाह। कंहिं मुल्क में मौसम हिकिड़ी आहे, कंहिं में 2 आहिनि, पर असां वटि 4 मौसमूं पाकिस्तान में। घणियूं मौसमूं? सियारो, उन्हारो, सर, वरी बहार। सुभान अल्लाह। बहार में त बहारी थी वेंदी, गुलड़ा बूटा वण अंगूर कढंदा, गुलाब जा गुल टिड़ी पवंदा, मोतियो मुगरो चंबेली राबेल गुलड़ा टिड़ी पवंदा। वाह जो लुत्फ ऐं सुरूर आहे बहार जी मौसम। हा, अल्लाह जो करम न आहे। मुंहिंजा दोस्तो, कंहिं मुल्क जे अंदरि मदनियात आहे, कंहिं में न आहे, पर वाह वाह अल्लाह जा करम पाकिस्तान जे मथां। पाकिस्तान जे अंदरि पेट्रोल भी निकिरे, गैस भी निकिरे, सोन भी निकिरे, कोयलो भी निकिरे, ट्रामो भी निकिरे, फारनहाइट भी निकिरे, ऐं कीमती पत्थर। बलोचिस्तान जो जेको इलाइक़ो आहे, इन में केतिरा अहिड़ा पत्थर आहिनि जंहिंमें माहिरनि जो चवणु आहे त इन में अहिड़ा नायाब कीमती पत्थर आहिनि जेके सोन खां बि वधीक कीमती।
सुभान अल्लाह। पाकिस्तान जी फौज दुनिया जी ताकतवर तरीन फौज आ। असांखे फख्र आ पंहिंजे फौज जे मथां। मुंहिंजा दोस्तो, असांजे वतन अज़ीज़ खे रब उन्हनि नेमतुनि सां नवाज़ियो आ जो ही वतन हुज़ूर जे आशिकनि जो वतन आ। अदब वारनि जी धरती आ, अदब वारनि जी। अदब वारनि जी। मां बि दुनिया घुमी आयो आहियां, पर जहिड़ो अदब ऐं एतिराम पाकिस्तान में अहिड़ो किथे बि न आहे। भले पार में हीअं ॾिठुमि हिकिड़े खे क़ुरान पढ़ी 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 थकिजी पियो त क़ुरान सेरांदी विहाणो करे सुम्ही पियो। अदब आया बेअदबी आ। ईरान जे हिकिड़े माण्हू खे ॾिठुमि त हथ में जूतो हुजेसि, बूट, लांग बूट, बूट बि उन ई हथ में, क़ुरान बि उन ई हथ में गॾु खयूं पियो वञे। वरी थैली में विधई त बूट सां गॾु क़ुरान बि उन थैली, हिकिड़ी थैली में बूट बि क़ुरान। अदब आ बेअदबी आ। हीअ क़ुरान जूं आयतूं ईरान में वञी ॾिसो, क़ब्रिस्ताननि में क़ुरान जूं आयतूं हेठि लिखियूं पियूं आहिनि, उन ते बूटनि सां हलंदा था वतन। अदब आ बेअदबी आ। हा, पर पाकिस्तान में मुंहिंजे ख्याल में इहो अलाह वारनि जो फैज़ आ। अलाह वारनि जो फैज़ आ जो अदब जहिड़ो पाकिस्तान में आ, दुनिया घुमी ॾिसो अहिड़ो अदब तव्हांखे ॿिए हंधि न मिलंदो। सुभान अल्लाह। जेकॾहिं हया ॾिसंदो, ग़ैरत ॾिसंदो, इफ़त ॾिसंदो, पाक दामनी ॾिसंदो, पर्दो ॾिसंदो, औरतुनि में हया ॾिसंदो, मेहमान नवाज़ी ॾिसंदो, तव्हांखे पाकिस्तान पहिरें नंबर ते नज़र। सुभान अल्लाह। साईं मुल्क शाम में विस, शाम मुल्क नबीअनि जी धरती आ। हुज़ूर जन फरमाए त जॾहिं दुनिया में फितना घणा थी वञनि त पोइ शाम में वञी रहिजो, सुकून शाम में इख्तियार कजो। शाम में विस बैतुल लहम, जिते हज़रत सैयदना ईसा अलैहिस्सलाम जी विलादत थी हुई, उन जाइ ते विस। साईं जेको मूं मंज़र ॾिठो, मां मुंहिंजा ज़बान बयान करे नथी सघे त छा उते हालत हुई जो तक़रीबन 300 खन न्याणियूं हुजनि, 16-17 सालनि 18 सालनि जी उमिरि जूं, पर उन्हनि खे सिर्फ़ चड्ढियूं पातल हुयूं, ॿियो सॼो जिस्म ज़ाहिर हो। उहा जाइ बैतुल लहम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी जाइ विलादत, उहो इबादत खानो हुयो, ईसाइनि जी चर्च हुई। उन चर्च जी इहा हालत हुई, इबादत खाने, यानी जीअं असां वटि मस्जिद मुतबरक जाइ आहे, मोहतरम जाइ आहे मस्जिद। कहिड़ो बि माण्हू गंदो हूंदो त मस्जिद में बाद ईंदो न। हाणे उन्हनि जे मस्जिद जो, इबादत खाने जो हाल इहो हुयो त तव्हां बाज़ारुनि जो अंदाज़ो पाण लॻायो। जेकॾहिं उन्हनि जे इबादत खाने जो आलम इहो हुयो त उन्हनि जे बाज़ारुनि जो आलम छा हूंदो। बाज़ार, दिमश्क जी बाज़ार, जेका जंहिं बाज़ार जे अंदर सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी मज़ार पाक आहे। सैयदना अबू हुरैरा जेको घणियुनि हदीसुनि जो रावी आहे, महबूब जो प्यारो असाबी, देश परदेश गॾु रहण वारो असाबी अबू हुरैरा। दिलि चाहियो त उनजी दरबार जी ज़ियारत करे अचां, सलाम पेश करे अचां, छो त हदीस जो तालिब इल्म आहियां, हदीस सां मूंखे मोहबत आहे। पोइ हदीस जे रुवात सां जिते बि ख़बर पवंदी आहे हली वेंदो आहियां दीदार जे लाइ। वियुसि साईं, जेॾी महिल बाज़ार में वियुसि त ख़ुदा ॼाणे छो त कंध मथे खणण जी हिम्मत न पई थिए। हज़ारे औरतूं बिल्कुलु बिरहना उघाड़ियूं, बसि ईअं को जीअं मच्छी फासाइण जो जार हूंदो आहे न, अहिड़ी जार जहिड़ी का पंहिंजो सदरी आहे या को छाती ते का शइ चढ़ियल आहे या चढ़ड़ी पातल आहे, बाक़ी सॼो जिस्म उघाड़। कराची वारनि औरतुनि ते असां नाराज़ थींदा आहियूं त इहे वॾियूं बेहया आहिनि, बेपर्द आहिनि, पर उन्हनि खे ॾिसी पोइ हे सम्झूं पिया त हे बि वलियूं आहिनि। ही उन्हनि जायुनि जी ॻाल्हि थो ॿुधायां जेकी मुतबरक जायूं आहिनि। मां हाणे उन शहर जो नालो नथो खणां छो त असांजे अक़ीदत जी जाइ आहे। इराक में उहो शहर जिते असांजे मोहबतुनि जो मर्कज़ आहे, मां शहर जो नालो अदबन नथो खणां। उन शहर में वियुसि
मूं सोचियो त मां कुतुब खानो ॾिसां, को किताब वठां, उतो हिकिड़ो अरबी मूं खयो पाण सां गॾु कुतुब खाननि जे लाइ। ख़ुदा जी ज़ात जो कि हाज़िर नाज़िर ॼाणी थो तव्हांखे ॿुधायां त हीअं नौजवान औरत अचे हिकिड़े ॿिनि माण्हुनि खे भाकुर पातई। मूं सम्झो शायदि ज़ाल अथसि या का रिश्तेदार अथसि, भाकुर पातई, वरी उन खे छॾे वरी ॿिए सां भाकुर पातई, वरी उन खे छॾे टे सां भाकुर पातई। पोइ मूं सम्झो त हिकु आवारा गर्द औरत आहे, यानी बाज़ारुनि जे अंदरि इन हद ताईं बाज़ारुनि में शराब ईअं पियो विकामे जीअं असां वटि कोका कोला ऐं सेवन अप ऐं सही मुंहिंजा पेप्सी विकामंदी आहे न, शराब ईअं पियो विकामे उन मुक़दस शहर जे अंदरि। तव्हां अंदाज़ो लॻायो जेकॾहिं मुक़दस शहर ऐं मुक़दस बारगाह उन वटि इहा हालत आहे त ॿाहिरि छा हालत हूंदी। ऐं उन जे निस्बत में असांजे पाकिस्तान ते ख़ुदा जी वॾी रहमत आहे। हा अल्हम्दुलिल्लाह, भला घणो नाहे तॾहिं बि काफ़ी हद ताईं औरतुनि में हया आ, पर्दो आ, सतुर आ। मुंहिंजा दोस्तो आलिम आहिनि, पीर आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, मशाइख आहिनि, मजलिसूं आहिनि, आलिम सगोरा पीर बुज़ुर्ग डंडो खयूं वेठा आहिनि। ख़बरदार ख़बरदार मुसलमानो, इहो बुज़ुर्गनि आलिमनि जो डंडो आहे, माण्हू सिधा आहे। मुशरफ जहिड़नि घणियूं पुछड़ियूं हयूं त हिते बि इहो आज़ाद माहौल आणियूं, पर अलाह कयो उहे पाण ई तड़जी विया। जन पाकिस्तान खे गंदो करणु चाहियो से ख़ुदि गंद में पइजी विया। पाकिस्तान अञा ताईं पाक आहे। अलाह खे भारत आहे अञा बि पाकिस्तान जी। मुंहिंजा दोस्तो, शुक्रानो अॼोके ॾिहाड़े में तव्हां शुक्राने जो नफ़ल अदा कयो त मौला तुंहिंजा एहसान जो असांखे तो पाक वतन, आज़ाद वतन अता फरमायो। बसि हिकिड़ी असांजी बदनसीबी आहे जो असांखे हुकुमरान सुठो नथो मिले। हिकिड़ो हुकुमरान बि रजब तय्यब उर्दुगान जहिड़ो तुर्की में मिलियो आहे न, अहिड़ो हिकिड़ो माण्हू बि असांखे मिली वञे त बसि पाकिस्तान असांजो जन्नत आहे। जेको थो अचे पटण ऐं फुरण जे लाइ वॾा पेट खयूं था अचनि। अलाह हिदायत ॾियनि हुकुमराननि जो, अलाह इस्लाह करे। राहीर शरीफ़ खे मिनथूं पिया था कयूं त ख़ुदा को हिमत ॾेई, को खण डंडो, वेंदे वेंदे को एहतिसाब कयूं वञ। ऐं इहा अपील था कयूं असां पंहिंजे फौज जे सालारे आला खे, असां अपील था कयूं त ईअं न वञो, पहिरीं पाकिस्तान में ही जेका गंदगी आहे हिन जी सफ़ाई कयूं वञ। मदीने वारो तो ते ख़ुशि थी वेंदुई, राज़ी थी वेंदुई, अलाह जी रहमत वसंदई। तूं ई हिकिड़ी उमेद जी जो किरणो असांखे नज़र थो अची पियो। बाक़ी हिननि त जेके था अचनि, के शरीफ़ के ज़रदारी के केॾो भलाऊं थियूं अचनि, का असांजे पंहिंजो शामतूं अचे थियूं कड़कनि। मोचड़ा त तव्हां बि खाईंदव जेके वोट ॾियो था हिननि खे। हिननि शराबियुनि कबाबियुनि खे वोट ॾेई तव्हां था चाढ़ियो न, केरु थो चाढ़े? वोट ईंदा, हिकिड़ो लड्डू मिलंदनि, पोइ नचंदा बीठा, जीए भुट्टो अदड़ी बेनज़ीर जीए। अड़े लक्षण त ॾिसो न त कयो छा अथनि हुकूमत सां, कलूर कहिड़ा कया अथनि। मुल्क खे मुंहिंजा दोस्तो तबाह करण में का कसर न छॾी अथनि। बसि को अलाह जो फज़ल आहे जो पाकिस्तान बचियो पियो। हाँ, वोट ॾियो त कंहिं चङे माण्हू, को नेक को ॾिसो, को भलारो ॾिसो त उन खे वोट ॾियो न। जे इन्हनि शराबियुनि कबाबियुनि खे वोट ॾिनव, 10 पादर इहे खाईंदा त 15 तव्हांखे बि लॻंदा। ॿुधी छॾियो। अलाह कंदो, नेठि त अलाह कंदो। 69 साल थिया आहिनि, मन को अलाह करे हाणे रब मिलाए ऐं ईंदो। अलाह कंदो, ईंदो। अहिड़ो मर्द गाज़ी ईंदो। अलाह कंदो त पाकिस्तान आहे अबदाल, हितों जो कुझु थधड़ो। अमरा पंहिंजे मुर्शिद खे चयोसीं, मुल्क में ॾाढो ॾचो थी वियो आहे, ॾिफेड़ बदमनी, हेॾो होॾो ज़ुल्म लॻा पिया आहिनि। ॻाल्हि छा आहे? चइबो आहे हितों जो अबदाल जेको आहे ॾाढो थधड़ो आहे। चइसि मूंखे ज़ियारत कराईंदव? चए हा। पोइ वञ, फलाणी
वाड़ीअ में गिदरा वेठो तो विकणे यो ॾिठी हमरा वेठो आहे फ़कीर दुर्वेश गिदरनि जो ढेर अॻियों पियो अथसि फ़कीर गिदरो घणे में ॾींदे चए टके में हिकिड़ो वरितई गिदरो ईअं भञी खाधई साईं त मिठो न आहे मज़ेदार त न आहे अबा ॿियो खण वरी ॿियो खई उहो भञी चई साईं हे बि मज़े जो न आहे अबा पर ॿियो खण हिकिड़े टके में 5 गिदरा भॻईंसि मोटी आहे चईसि ॾाढो थधो आहे चए भाई हिन जे थधाई त मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो वरी कुछ वक्त गुजरियो तो मुल्क में ॾाढो अमन सुकून ठापुर थी वई हर पासे ॾे हिकिड़ो माहौल बदिलजी वियो चईसि हाणे भला माहौल बदिलियल थो नज़र अचे चइबा हाणे उहो ॿियो प्यालो पी वरी ॿियो मुक़ररु थियो आहे अब्दाल जेको हिन इलाइक़े जो उहो ॿियो मुक़ररु थियो आहे चईसि मूंखे ज़ियारत कराईंदे चई हा फलाणी बाज़ार में वञ चौंक ते बीठो तो शरबत विकणे वियो ॾिठई त बराबरि हिकिड़ो बाल्टी हथ में खयूं शरबत बीठो वठो मिठो शरबत बाबा ये शरबत घणे में ॾींदे चई आने में गिलास आनो ॾिनईसि ऐं गिलास वठी 2 ढुक पी चईसि हे त मिठो त न आहे चई पी त पीओ न त हणाए न लपाट हुन जा टके में 5 गिदरा खारिया हुई पी न त हणाए थो चंबो चईसि माफ़ कजे मोटी आयो चईसि ॾाढो तकड़ो आहे चए भाई इन जी तकड़ त मुल्क में ठप रहंदी आहे सो हाणे को मदीने वारे साईं खे को गॾिजी फ़कीर अर्ज़ कनि त को पाकिस्तान जो मटाए को मर्द ॿियो अचे जेको को डंडे ठोक हुजे हा ओ मिठा अल्लाह जा वॾा करम आहिनि असांजे वतन ते बस हुकुमरान सुठा अची वञनि हमदर्द अचनि ख़ैर ख़्वाह अचनि सजण अचनि त पाकिस्तान असांजो जन्नत नज़ीर आहे ऐं पाकिस्तान वलीयनि जी सरज़मीन आहे औलिया जी धरती आहे अल्लाह वारनि जो आस्थानो आहे सम्झो था हेॾों आख़िरी छेड़े ते अब्दुल्ला शाह गाज़ी डंडो खोड़ियो वेठो आहे होॾों वरी अब्दुर रहमान बाबा ख़ैबर पख्तूनख्वा में डंडो खोड़ियो वेठो आहे विच में वरी ईंदे त किथे दाता साईं वेठो आहे किथे ख्वाजा साईं वेठो आहे किथे बाबा फरीद वेठो आहे किथे मिठो पीर वेठो आहे किथे सोहणो महबूब इलाही वेठो आहे हाँ सुभान अल्लाह अल्लाह वारनि जा आस्थाना उन्हनि जा वजूद उन्हनि जा पाक जिस्म आहिनि जेकी पाकिस्तान खे बचायूं था अचनि पिया जेॾीमहिल जंग हली पाकिस्तान हिंदुस्तान जी त इंडिया जा पायलट पिया चवनि जहाज़नि जा जेकी पंहिंजो जंगी जहाज हलाइण वारा फौजी पायलट पिया चवनि त इहा पाकिस्तान वटि फौज कहिड़ी आहे सावन कपड़नि वारी कीअं जे जेॾीमहिल असां निशानो वठी जामशोरे वारी पुल खे निशानो वठी हीअं बम उछलियोसीं त ॾिसूं पिया त सावन कपड़नि वारा अची विया उहे बम वठंदा झोली में विझंदा पिया वञनि केॾी महिल ॾिसूं त हिकिड़ी पुल जी जाइ ते 3 पुलियूं पियूं नज़र अचनि हाणे निशानो असांखे रेडार में 3 पुलूं थियूं नज़र अचनि असांखे ऑर्डर मिलियो त हिकिड़ी पुल आहे जामशोरे वारी हिते बम किराइणो आहे पर हिते त पुलूं ई 3 आहिनि हिकिड़ी ते हयोसीं त उहो वञी झंग में किरियो पुल सही सलामत बीठी आहे हा सुभान अल्लाह जे असां ईअं ॾिसूं पिया हवाउनि में फज़ाउनि में सब्ज़ रंग जे साए रंग जे कपड़नि वारा जवान हुया जेकी असांजा मिसाइल असांजा बम ज़मीन ते पहुचण न पिया ॾियनि अॻ में झटे वठनि पिया इहा फौज हले कहिड़ी आहे पाकिस्तान वञणी जा ॿार तोखे कहिड़ी ख़बर त पाकिस्तान में मर्द वेठा आहिनि मर्द अल्लाह जा मर्द वेठा आहिनि हज़रत गौस अली कलंदर रहमतुल्लाह अलैहि फरमायो त जहाज में चढ़ियुसि कप्तान सां वञी मिलियुसि कप्तान खां पुछियुमि को मर्द ॾिठुई
कि हा हिकिड़ो मर्द ॾिठुमि कि कीअं कि जेॾी महिल जहाज़ हलियो बम्बई में जा समुंड में हलियो त मूंखां केबिन मुंहिंजी में आयो पुछण लॻो भाई जहाज़ जिदे पहुचण में घणा ॾींहं लॻंदा मुंहिंजो 15 ॾींहं लॻंदा 15 ॾींहं यको समुंड में बाबा असांजो जी घबराए थो असांखे हिते करार नथो अचे जल्दी कर न असांखे जल्दी पहुचा न जिते कि बाबा मिशनरी इहा आहे असांजो टाइम इहो आहे 15 ॾींहं लॻंदा आहिनि बाक़ी तो में जे मुड़सी आहे त ॾेखार जे भला हितों जो बम्बई मां निकिरो त कहिड़ो बंदर ईंदो जे ग्वादर खां पोइ कहिड़ो ईंदो चे पोइ अदन खां पोइ कहिड़ो ईंदो चे पोइ मुखा खां पोइ कहिड़ो बंदर ईंदो चे हुदैदा खां पोइ कहिड़ो बंदर ईंदो चे जिद्दो त लंगर लाइ जिद्दो पहुची वियो हीअं जो ॿाहिरि ॾिसां त जिद्दे जूं माड़ियूं पियूं नज़र अचनि अड़े हे त बम्बई मां निकिरंदा आहियूं 3-4 ॾींहं किनारो ई नज़र न ईंदो आहे हे माड़ियूं हे बतियूं हे जिद्दे जूं नंढड़ी ॿेड़ी खे लाथी वञी ॾिसी आहे त जिद्दो आहे ॿियो को शहर आहे ॾिसी आहे जिद्दो आहे ओ जेके लफ़्ज़ चवंदो वियो न ग्वादर त जहाज़ ग्वादर पहुची वियो अदन त जहाज़ अदन पहुची वियो मुखा त जहाज़ मुखा पहुची वियो हुदैदा त जहाज़ हुदैदा पहुची वियो जिद्दा त जहाज़ जिद्दे पहुची वियो ये मर्द हैं चो ये मर्द हैं जेकी अल्लाह उन्हनि खे पावर ॾिनो आहे सुभान अल्लाह हाणे विस मिस्र में हिकिड़े मर्द जी रब मूंखे बि ज़ियारत कराई सुभान अल्लाह मिस्र जो शहर आहे दुसूक दाल सीन वा काफ कलम उन दुसूक जे शहर में हजरत सैयद इब्राहिम अदसूकी रहमतुल्लाह अलैह वॾो कामिल वली थी गुज़रियो आहे उनजी मस्जिद पाक आहे उनजो कुबो शरीफ़ आहे मज़ार आहे ऐं वॾो हिकिड़ो फैज़ वारो आस्थानो आहे उते मूंखे हाज़िरी थी उते वियुसि अञा दरबार में दाख़िल थियुसि त हिकिड़े माण्हू अचे मूंखे भाकुर पातई पर भाकुर न कढे वठी रुनो 5 मिंट यको रोंदो रहियो मूंखे चई त मां 15 सालनि खां वठी तव्हांजे इंतज़ार में आहियां 15 सालनि खां वठी तव्हांजे इंतज़ार में आहियां मूंखां क़िबला मुर्शिद करीम सोहणे महबूब इलाही जे बारे में पुछई अल्लाह अकबर कबीरा ही दुसूक में सोना मुर्शिद मातली में हिन के मातली वाले बुजुर्ग जी की खबर पई मूंखे ईअं लॻो त ही को हुज़ूरी में मजलिस में वञण वारो आहे ऐं उते मुलाक़ातूं बुजुर्गनि जूं जिते थींदियूं आहिनि दीवान लॻंदो आहे न दीवान वलीअनि जो दीवान लॻंदो आहे हर मुल्क जा वली ज़िंदा साहिबाने मज़ार बि गॾु थींदा आहिनि कॾहिं उन्हनि जी सदारत मदीने वारो साईं पाण कंदो आहे कॾहिं मौला अली शेर ख़ुदा कंदो आहे ऐं कॾहिं वरी सदारत बगदाद वारो सोणो गौसे आज़म दस्तगीर मुर्शिद मुहियुद्दीन कंदो मूंखे चवण लॻो त काबलना माक वहादा सिर्रुम मिनल इसरार कि तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे ऐं ही राज़नि मां हिकिड़ो राज़ आहे हाणे मूंखे राज़नि वाज़नि जी ख़बर कोन्हे राज़ ॼाण तूं ॼाण पर मूंखे ख़ुशी थी आहे जो तोसां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे ऐं मूं हुनखे चिताए ॾिठो त मूंखे ईअं लॻो त काफ़ी भेरा ॼण मूं हिनखे ॾिठो हुजे हालांकि मां पहिरियों भेरो हुन सां मिलियोसि या ख्वाब में या को अहिड़ो तसवर मुंहिंजे पंहिंजो ज़हन में वेठल हुयो पर मूंखे ईअं लॻो त हे नाशर आशना न आहे ही अणभुयो माण्हू न आहे मुंहिंजो ॼातल सुञातल माण्हू सुभान अल्लाह ऐं उन मर्द उहे राज़ जूं ॻाल्हियूं कयूं जेकी मुंहिंजे ज़िंदगी में मूंखां सवाइ ॿिए कंहिंखे ख़बर न हुई जेका उन मूंखे ॻाल्हियूं मालूम थियो त मर्द आहिनि न अॼु बि मर्द आहिनि न मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला जल शानू जा मर्द हिन धरती ते मौजूद आहिनि जन जे सदके पाकिस्तान हले पियो
पो या मर्द थिजे या मर्दन जे पाड़े में रहजे। साईं मौलाना अब्दुल रब कीअं, या मर्द थिजे या मर्द जे पाड़े में रहजे। जे मर्द न थिया आहियूं त भला मर्दन जे पाड़े में रहूं, अल्लाह वारनि सां निस्बत जोड़ियूं, उन्हनि जे सोबतुनि में, उन्हनि जे मजलिसुनि में वञूं, उन्हनि जे कचहरियुनि में वेहूं। उन्हनि मर्दनि जे सदके रब असां ते बि मेहर फरमाईंदो। अल्लाह वारनि सां निस्बत रखो, खुदा वारनि सां ताल्लुक रखो, अल्लाह वारनि सां मुहब्बत रखो। मुंहिंजा दोस्तो, इहा मुहब्बत तव्हांखे मदीने वारे साईं वटि पहुचाए छॾी। मोर मिस्की हवसे दाश्त के काबा रसद, दस्त दर पाए कबूतर जद नागाह रसीद। किविल हुई, उनखे शौक़ थियो त मदीनो ॾिसां। हाय हाय हाय, छा किविल माकोड़ी, छा मदीनो, पर सिक जो सीने में लगी, इश्क जो सीने में लगो। मौला मदीनो देखार पोए भली मार, लहने ओ जा गाय खड़ने जा। ओ पिंजरो पाक रसूल जो दातर असांखे तूं ॾेखार पोए भली मार, लहने ओ जा गाय कड़ने जा। है मौला मदीनो ॾेखार, लहने ओ जा गाय कड़ने जा। पानी अरब शरीफ जो परवर असांखे तूं पियार पोए भली मार। किविल खे शौक़ थियो त मदीनो ॾिसां, किथे मदीनो किथे माकोड़ी जो पंध। कुछ पंध हली हिकिड़े वण ॾिठई, चढ़ी ॾिसां मन हरम जा मुनारा नज़र अचनि। मथे चढ़ी आ मुनारा ॾिसां, ओचितो हरम जो कबूतर उन वण ते अची वेठो आ। उन किविल छा कयो जो उन हरम जे कबूतर जे पेरनि में चंबड़ी पई, उन जे कदमनि में मोहब्बत जो भाकुर विधई, मोहब्बत जो भाकुर विधई, उन कदमनि में चंबड़ी पई। हरम जो कबूतर वठी जो उॾाणो आ, हिकिड़ी ॿ फरकी ॾिनई त वञी मदीने पाक पहुतो। ओ मिठा बराबर असां बि उन किविल वांगुरु कमज़ोर आहियूं, पर कंहिं मर्द कंहिं उन हरम जे कबूतर, कंहिं मदीने जे पंधु करण वारे कबूतर जा पेर झले, उन जे कदमनि में चंबड़ी पो उहे जे नज़र कंदा, उहे जे करम जी निगाह कंदा त तोखे हिकिड़ी भरकी ॾींदा ऐं मदीने पहुचाईंदा। पो जॾहिं मदीने पहुते त छा थींदो, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे छॾिया बारीअ बख़्शे कुल, छॾिया बारीअ बख़्शे कुल बदकार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे आका जे हाजत गौस कुतुब कई, अबदाल बि ईंदा आहिनि, जिथे गौस कुतुब कई अबदाल भी ईंदा आहिनि। आका जे खज़ाने मां जे झोल भरींदा आहिनि। सुल्तान सखी सरवर, सुल्तान सखी सरवर, सरदार मदीने में।
हर को न पुजे पांदी हिय बख्त जी बाजिया हर को न पुजे पांदी ये बख्त जी बाजिया सोई तो रसे दरते जिते जान बुराजिया अखियुन संद सन आशिक अखियुन संद सन आशिक इसरार मदीने में चो चो थिया हिते हाणे दिल न लगे हलु कर मुल्ला काहे हिते हाणे दिल न लगे हलु कर मुल्ला काहे छड़ सिंध सगोरी के हलु लागा पालाए वठ काफिलो करमिन जो हल मदनीअ दे काहे वठ काफिलो करमिन जो हल मदनीअ दे काहे हली जान बजाद सुतू जिन सार मदीने में ओ मिठा जे मदीने वञण तो चाही जे मदीने वारो ॾिसण तो चाही तो को वञ के कामिल जा कदम छल के अल्लाह वारे जी सोहबत में वे सालिहन जी संगत में वे त तोखे मदीने वारे जा जलवा भी नजर अची वेंदा। अल्लाह करीम शाल मुझो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंजूर फरमाए। रब करीम शाल असांजे वतन पाकिस्तान जी हिफाजत फरमाए, अंदरूनी ऐं बैरूनी खतरन का हिन पाक धरती के महफूज फरमाए। अल्लाह ताला जल्ल शानो शाल असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जो दीदार नसीब। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर, कर्ज वारनि जा कर्ज लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, हिन आस्ताने के क़यामत ताईं आबाद रखजां। ये मुंहिंजा मौला हिन आस्ताने के क़यामत ताईं आबाद रखजां। ये मुंहिंजा मौला दरबार फजलाबाद शरीफ, करमाबाद, सालिहाबाद, दिलबराबाद, करमपुर शरीफ के दरबार महबूब इलाही के क़यामत ताईं आबाद रखजां। मुंहिंजा मौला असांजे मुर्शिदनि जो आस्तानो दरबार रहमतपुर शरीफ क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रखजां। ये फैज़ जा चिश्मा क़यामत ताईं जारी ऐं सारी रखजां। करीम रब हिन पूरे मजमे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। ये मुंहिंजा मौला जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ ॾे। असांजे प्यारे वतन जी हिफ़ाज़त फरमा, पाक वतन जी हिफ़ाज़त फरमा, असांजे फ़ौज जी मदद फरमा, ज़रबे अज़ब कामयाब फरमा। करीम रब हुज़ूर जे सदके हिन वतन के अंदरूनी बैरूनी खतरन खां महफूज़ फरमा। ये मुंहिंजा मौला असांजे सिंध सगोरी जी ख़ुसूसी तोखे पारत हुजे। ये मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असां सभिनी जे मथां रहमो करम फरमा। बेनिमाज़ियुनि खे निमाज़ी बना, तालिहनि खे सालिह बना, बदकारनि खे नेकोकार बना, बदआमालनि खे नेक आमाल बना। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। मुंहिंजा मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा, पंहिंजे हबीब जे सदके असां ते करम कर। पंहिंजे अस्माउल हुस्ना जे सदके, पंहिंजे सिफ़ात ओलिया जे सदके, पंहिंजे इस्म आज़म जे सदके असांजा गुनाह बख़्श कर, असांजा गुनाह माफ़ कर, असांखे गुनाहनि खां बचा, बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां महफूज़ फरमा। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे।
ये मुंहिंजा मौला असांजे बचड़नि ते राज़ी थी, असांजे औलाद खे असांजे अखियुनि जो ठार बना, असांजे बच्चनि खे दीन जो आलिम क़ुरान जो हाफ़िज़ बना। करीम रब असांजे अबे अमड़ ते राज़ी थी, मुंहिंजा मौला असांजे ओड़े पाड़े ते राज़ी थी। करीम रब जन जन दुआउनि जे लाइ चयो आहे तन सभिनी जूं मुरादूं पूरियूं कर, सभिनी जे मन जा मक़सद पूरा फरमा। ए मुंहिंजा मौला ही सारी जमायत तोखे परती, हिन फ़क़ीरनि खे मुंहिंजा मौला ख़ुशि रखजांइ, आबाद रखजांइ, शाद आबाद रखजांइ। ये मुंहिंजा मौला हिननि जा वेढ़ा वसंदड़ रखजांइ। ये मुंहिंजा मौला हिन मुंहिंजे बचड़नि खे को ॾुखियो ॾींहुं न ॾेखारजांइ। ये मुंहिंजा मौला हिननि ते का कोसी वाह न घुलाइजांइ। हिन मुंहिंजे बच्चनि जी तोखे पारत थी। ये मुंहिंजा मौला ही फ़क़ीर जिते बि हुजनि, रातियुनि में, ॾींहंनि में, सुबुहनि में, शामुनि में, तोखे हिननि जी पारत थी। ये मुंहिंजा मौला हिन मिस्कीन फ़क़ीरनि, हिन जमात, हिन मुंहिंजे बच्चनि जी तोखे पारत। ये मुंहिंजा मौला जे बीमार हिननि खे शिफ़ा ॾे, जे दर्दमंद हिननि जा दर्द दूर कर, जे परेशान हिननि जूं परेशानियूं दूर कर। ये मुंहिंजा मौला ही फ़क़ीर जिते बि हुजनि तोखां जा बि दुआ घुरनि, हिननि जी दुआऊं क़बूल कजाए, हिननि जूं दुआऊं क़बूल कजाए। ये मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके, पंहिंजे महबूब जे सदके हिन मिस्कीन फ़क़ीरनि ते राज़ी थी। असांजा ऐब न उघाड़जाए, असां तो बाझ जो बुढ़ो न लाहिजाए। ये मुंहिंजा मौला ही उम्मीदवार बणिजी अचनि था, मूं वटि त कुझु न आहे, छा मां हिननि खे ॾियां। मुंहिंजा मौला तुंहिंजा खज़ाना भरपूर आहिनि, तूं सभिनी जूं झोलियूं भर, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर। ये मुंहिंजा मौला जेकी बि हिन आस्थाने ते उम्मीदवार आया आहिनि उन्हनि जूं उम्मीदूं पूरियूं कर। जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे साले औलाद ॾे, बे औलादनि खे साले औलाद ॾे, बेरोज़गारनि खे हलाल रोज़गार ॾे। ये मुंहिंजा मौला दुनिया जी पारत थी, आख़िरत जी पारत थी, बुरे मौत खां बचाए जाए, डिघी बीमारियुनि खां बचाए जाए, पराई मोहताजी खां बचाए जाए, कुशादी रोज़ी ॾिजाए। ये मुंहिंजा मौला पराई मोहताजी खां महफूज़ रखजाए। ये मुंहिंजा करीम रब हुज़ूर जे इश्क में जियार, हुज़ूर जे इश्क वारो मौत नसीब कर। ये मुंहिंजा मौला जॾहिं असां ते मरण जो वक़्तु अचे ओॾी महिल मदीने वारे जो जलवो निगाहुनि जे साम्हूं हुजे, हुज़ूर जो चेहरो मुबारक निगाहुनि जे साम्हूं हुजे, कलमे जो विर्द हुजे, सलातो सलाम जी तवार हुजे ऐं दम परवाज़ थी वञे। ये मुंहिंजा मौला असांखे मौत जी सख़्ती खां बचाए जाए, क़ब्र जे अज़ाब खां बचाए जाए, क़ब्र जी सख़्ती खां बचाए जाए, महशर जे मैदान में असांखे रुसवायुनि खां बचाए जाए, असांजा ऐब न उघाड़जाए। मुंहिंजा मौला महशर जे मैदान में असांखे मदीने वारे जे अॻियां रुसवा न कजाए। हुज़ूर जे अॻियां असांखे रुसवा न कजाए, पंहिंजे मुर्शिद जे अॻियां असांखे शर्मसार न कजाए। ये मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके करम कर, पंहिंजे अस्माउल हुस्ना जे सदके, पंहिंजे सिफ़ात उलिया जे सदके असां ते बाज़ कर, असां ते फज़ुल कर। ही फ़क़ीर, ही फ़क़ीरियाणियूं, ही न्याणियूं, ही बच्चा सभु तुंहिंजे दर ते मेड़ आहिनि। मुंहिंजा मौला भला ही हेतिरा माण्हू गॾिजी कंहिं अमीर, कंहिं वॾेरे, कंहिं MP वटि मेड़ खणी वञूं त बि ख़ाली न मोटाए। मुंहिंजा मौला तूं सखी आई, असां सभु तुंहिंजे दर ते मेड़ आहियूं। असांजा गुनाह बख़्श कर, असांजूं ख़ताऊं बख़्श कर, असांजा मुक़द्दर संवारे छॾ, असांजी बिगड़ी बणाए छॾ, असांजा उल्टा कम बि सिधा करे ॾे, न थियणा कम बि तूं बणाए ॾे। जेकी परेशानियूं खयूं वेठा आहिनि तूं हर कंहिंजी दिलि ॾिसी थो, हर कंहिंजा हाल ॼाणी थो। हे मुंहिंजा मौला ही बचड़ा जेकी परेशानियूं खणी आया आहिनि अॼु हिननि खे ख़ाली न मोटाइजा।
मुझा मौला पंजे हबीब जे सदके सोने हबीब जे अहले बेते अतहार जे सदके सहाबा किराम जे सदके ए मुझा मौला बगदाद वारे सोने मुर्शिद दस्तगीर जे सदके रहमतपुर वारे मिठे पीर जे सदके मुझे सोने रहबर फजलाबादी महबूब इलाही जे सदके करीम रब असांजा हथड़ा खाली न मोटा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन।